हाँ साईं। वाह मुंहिंजा पुट इब्ने ज़ुबैर, जॾहिं तूं दुनिया में ज़िंदा हुए त मिंबर नबी ते चढ़ी करे ज़ालिमनि खे हक़ चवंदे हैं, पर अॼु शहादत खां बाद बि सभिनी खां बुलंदा ज़ालिमनि खे हक़ जो कलमो चई रहियो आहियां। कुछ देर से मिंबर पे खड़ा है ये खतीब, अल्लाह। कुछ देर से मिंबर पे खड़ा है ये खतीब, अब भी अपनी मरकब से उतरता नहीं ये स्वार। वड़िया मुंहिंजा पुट इब्ने ज़ुबैर, अॼु सतो ॾींहुं अथई सूली ते स्वार थींदे ख़ुतबो ॾींदे, पर अञा ताईं ख़ुतबो नथो बस करे। वाह मुंहिंजा पुट इब्ने ज़ुबैर, तूं त उन ई माउ जो पुटु आहीं जेका अम्मा जॾहिं तोखे लोली ॾींदी हुई त पारां वज़ू करे शहादत जे कलमे जो विर्द करे पोइ तोखे लोली ॾींदी हुई। अॼु उन लोलीअ जो तो हक़ अदा करे छॾियो। मुसलमानो, ही मंज़र बि मुसलमाननि जे मथां आया। इन जे करे अल्लाह ताईं क़ुरान मजीद में फरमायो, वला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। सब चो सुभान अल्लाह ताईं फरमायो, जेके मुंहिंजे रस्ते में मरी वञनि, टुकड़ा टुकड़ा थी वञनि, ख़बरदार ज़ुबान सां त इन्हनि खे मुवल न चओ, पर दिल में भी उन्हनि खे मुवल न भायो। बल अहयाउन, हकीकत में जिंदगी आहे इन्हनि जी। ही तव्हां असांजी ज़िंदगी करी आहे। को मथे जे सूर में मरी वियो, को दिल जे सूर में मरी वियो, को पेट जे सूर में मरी वियो, को बुखार में मरी वियो। मौत त ईअं बि अचे थो पियो, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मौत उहो भलो आहे। शहीद जंहिं महिल मरे थो, अञा उनजो खून ज़मीन ते किरे ई कोन थो अॻे अल्लाह शहीद जा सभु गुनाह माफ़ करे थो छॾे। क़यामत जो ॾींहुं थींदो, मौलवी बि बीठो हूंदो, पीर बि बीठो हूंदो, वली बि बीठो हूंदो, गौस बि बीठो हूंदो, इमाम बि बीठो हूंदो, हेॾो शहीद बि बीठो हूंदो। हदीस में अचे थो, जिस्म मां खून पियो वहंदुसि, पर उनजी ख़ुशबू मुश्कई अंबर खां वधीक हूंदी। साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह साईं शहीद खे फरमाईंदो, शहीद अॼु हिन मौलवीअ जो बि हिसाब थींदो, हिन पीर जो बि हिसाब थींदो, हिन वली जो बि हिसाब थींदो, हिन गौस जो बि हिसाब थींदो, पर हे शहीद अॼु तोसां हिसाब आहे ई कोन। मां ख़ुदा तोसां कहिड़ा हिसाब कयां। वध में वधि हूंदी आहे जान प्यारी, तूं जान बि मुंहिंजे रस्ते में ॾेई आई, हाणे कहिड़ा तोसां हिसाब कयां। वञ बिना हिसाब जी जन्नत में। बाक़ी छा कयो, ज़िंदगी आहे। अल्लाह अकबर। यादि रखो मुसलमानो, निमाज़ जे करे जन्नत मिले इहो ज़रूरी कोन अथव, रोज़े जे करे जन्नत मिले इहो ज़रूरी कोन अथव, हज जे करे जन्नत मिले इहो ज़रूरी कोन्हे, ज़कात जे करे जन्नत मिले इहो ज़रूरी कोन्हे। नमाज़ त उहे ई फ़र्ज़ आहे, नमाज़ फ़र्ज़ आहे। इन जे करे असांजे चइनि इमामनि मां टिनि इमामनि मुत्तफ़िक़ तौर ते फ़तवा ॾेई छॾी त बेनमाज़ी खे क़त्ल करे छॾियो। हिन बेनमाज़ी जो कोई हक़ न आहे जो ज़मीन जे तख़्ते ते रही करे अल्लाह जो रिज़्क़ खाए। मज़ाक़, बेनमाज़ी खे क़त्ल करे छॾियो। मुंहिंजे हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो, बेनमाज़ी खे क़त्ल न कयोसि, बल्कि बेनमाज़ी खे जेल में विझो, जेसि ताईं नमाज़ी न थिए तेसि ताईं जेल में हुजे। हवा इहो कानून जेकर नाफ़िज़ थी वञे, ॿुधायो माण्हू बेनमाज़ी थींदा। 54 साल थी विया असांजे उलमा खे वाइज़ कंदे, 54 साल। केतिरा ई वीचारा आलिम वफ़ात करे विया, किन जा मथा अछा थी विया, किन जा काकड़ा लही पिया, पर ही मुसलमान जेके वाइज़ ॿुधनि, जलसा ॿुधनि, चीखूं ॿुधनि, ही बि नमाज़ कोन था पढ़नि। इन खां वधीक ॾुख ऐं दर्द ॿियो को आहे? बेनमाज़ी सां अलाह असांजी नुसरत थींदी, अलाह असांजी मदद बेनमाज़ी सां थींदी, कतल न थींदी। अरे मुसलमानों, तो असां बेनमाज़नि जे करे वीचारा नमाज़ी बि लोड़नि था।
तवाई असां बेदीनन जे करे वेचारा दीनदार भी लोड़ींदा इच्छा है तवाई असांजा करतूत अल्लाह साईं मुसलमाननि जी मदद कंदो आहे दीन जे करे इस्लाम जे करे आमाल सालिह जे करे पर जॾहिं मुसलमाननि जा अमल काफ़रनि जे अमलनि जे बराबरि थी वञनि पोइ अल्लाह ताला जी नुसरत बंदि थी वेंदी पोइ जेको ॾाढो सोगाबो हिन वक़्तु असां मुसलमाननि जा अमल जो काफ़र ॾिसनि था त उन्हनि जे वातनि में आङुरो अचे उन्हनि जे वातनि में आङुरो ही मुसलमान हराम अहिड़ा मिठियाणीअ जे पासे हिकिड़ो ज़ालिम नौजवान पैदा थियो जंहिं पंहिंजी कुआरी अम्मा खे खंजर हणी करे क़त्ल करे छॾियईं वेचारी अम्मा चीखूं कंदी रही दाऊं कंदी रही पुट मां तुंहिंजो कहिड़ो कसूर कयो आहे हया नथो अचे सुञाणी कोन थो छा तॾहिं बि उन ज़ालिम खे रहम न आयो बेदर्दी सां पंहिंजी अम्मा खे क़त्ल करे छॾियईं वरी रही बदीन जे पासे ॾे हिकिड़ो ज़ालिम पीउ पैदा थियो मुसलमान जंहिं ॿी शादी कई माईअ चयसि तुंहिंजे पराणे अॻ जाए पुट मां मूंखे खून जी धप थी अचे उन ज़ालिम पीउ पंहिंजे माईअ जे चवण ते राति जो पंहिंजे उन नौजवान शहज़ादे खे कोई छॾे ही मुसलमान जा पनाह था वठनि काफ़र सां मुसलमानो जॾहिं मुसलमाननि जा अमल काफ़रनि जे अमलनि जे बराबरि थी वञनि पोइ अल्लाह ताला जी नुसरत ख़तमु थी वेंदी अल्लाह ताला जी मदद पोइ जेको ताक़तवर हूंदो ॻाल्हि पोइ थींदो ऐं हिन वक़्तु ताक़त में त ज़ाहिर लिहाज़ सां समूरनि खां अमेरिका वधीक ताक़तवर असुरे जे लिहाज़ सां अल्लाह ताला मुसलमाननि जी दुर हाणे कोन थो कंदो पर जेकर अॼु बि जेकर असां सुधरी वञूं नी थोरो कुझु पंहिंजो ईमान खे मज़बूत कयूं आमाले साले खे दुरुस्त बनायूं त इंशाअल्लाह अॼु बि अल्लाह असांजी मदद ईंदी कुरान मजीद में अल्लाह से वाइदो कयो आहे इयकुम मिलकुम इशरून साबिरून यगलिबू मिअतैन अल्लाह से फरमायो जेकर तव्हांजो ईमान मज़बूत आहे तव्हां मैदान में निकिरी अचो मां वाइदो थो कयां तव्हां 20 ॼणा हूंदव मां 200 ते ग़ालिब कंदो वयकुम मिनकुम मिअतुन यगलिबू अल्फा अल्लाह से फरमायो जेकर 100 ॼणा हूंदव त 1000 ते ग़ालिब थी वेंदव الآن خفف الله عنكم وعلم أن فيكم ضعفا अल्लाह से फरमायो पर जेकर तव्हांजो ईमान कमज़ोर थी वञे तॾहिं बि मूं ते भरोसो करे मूं ते एतमाद करे जेकर तव्हां मैदान में ईंदव तॾहिं बि मां ख़ुदा वाइदो थो कयां इयकुम मिनकुम अल्लाहु अकबर इशरून अल्लाह से फरमा पोइ बि मुंहिंजो वाइदो आहे जेकर 20 ॼणा हूंदो त घटि में घटि 100 ते त ग़ालिब थींदो पोइ बि 100 ते ग़ालिब थी वेंदो पर असांजे निकिरण जी रंग मैदान में अचो मुंहिंजा मोहतरम साथियो मां मुअद्दिबाना गुज़ारिश थो कयां घटि में घटि निमाज़ी त बणिजी वञो 5 वक़्त निमाज़ त पढ़ो ॿियो नथो थी भला 5 वक़्त निमाज़ पढ़ी हुननि जे लाइ दुआ त करो जन्नत दिलि शयुनि जे करे मिलंदी जन्नत घणनि शइ जे करे पाण फरमायो अल जन्नतु तहत ज़िलाल सुयूफ अविल जन्नतु तहत अक़दामिल वालिदैन पाण फरमायूं जन्नत या त तलवारुनि जे हेठों आहे या जन्नत पीउ माउ जे पेरनि जे हेठों इन्हनि 2 शयुनि जे करे जन्नत मिलंदी या त जन्नत तलवारुनि जे हेठों या पीउ माउ जे पेरनि बदर जी जंग में हिकु नदी जो साहबी आहे हथ में खाकूं अथसि अर्ज़ थो करे अल्लाह जा रसूल साईं जन्नत किथे आहे पाण फरमायूं जन्नत इन्हनि तलवारुनि जे हेठों अथई उते ई खाकूं फिटियूं कयूं अर्ज़ कई साईं ॿियूं खाकूं मां जन्नत में खाईंदुसि वियो विढ़ंदे विढ़ंदे शहीद थियो वञी जन्नत में पहुतो वरी ग़ज़वे ख़ैबर जे मैदान में हिकु न्यू मुस्लिम साहबी आहे अल्लाहु अकबर चए थो साईं जन्नत किथे आहे पाण फरमायूं जन्नत तलवारुनि जे हेठों आहे वियो विढ़ंदे विढ़ंदे शहीद थियो साईं जन हुन जे लाश जे मथां आया पाण फरमाए मुंहिंजा साहबियो हिन न्यू मुस्लिम साहबी ने नज़र कयो पूरी ज़िंदगी नमाज भी न पढ़ई पूरी चई पूरी ज़िंदगी ज़कात भी न ॾिनई पूरी ज़िंदगी हज भी न कई
कोई नेकी जो अमल न कहीं कलमो पढ़ंदो वियो शहीद थींदो वियो जन्नत में पहुंचंदो वियो। जन्नत में वञण जो आसान में आसान रस्तो सिर्फ़ इहो बचियो आहे। दुआ कयो इंशाअल्लाह अल्लाह असांजी टुटी फुटी जान पंहिंजे रस्ते में क़बूल कयो। इन खां वधीक बि सादत आहे कान। तॾहिं अल्लाह साईं फरमायो जेके मरी था वञनि इहे ज़िंदा, जेके मरी था वञनि मुंहिंजे रस्ते में उहे छा ज़िंदा आहिनि। हक़ीक़त में ज़िंदगी उन्हनि जी आहे। तव्हां ईअं असां मरी वियासीं त असांजो नाम निशान ख़तमु थींदो। ज़िंदगी इन्हनि जी आहे। अल्लाह ने फरमायो पाण त मरी था वञनि पर दिल खे ज़िंदा करे था वञनि। पाण मरी विया पर ॿियनि खे छा करे ज़िंदा करे विया। तव्हां नज़र कयो मुस्लमानो, हिन पाकिस्तान बरे सगीर में अंग्रेज 100 साल रहे। घणा 100 साल 100 साल अंग्रेज रहियो पर कुर्बान वञे उलमा देवबंद जे जुती जे मिट्टी जे मथां जन अंग्रेज सां मुक़ाबिलो कयो। मुक़ाबिलो कयो या न? तारीख़ गवाह दिल्ली खां वठी पेशावर ताईं कोई बनवारो न हुयो जंहिंमें आलमे देवबंदी जी सिरी लटकियल न हुजे। कारे पाणी में उलमा देवबंद खे उछलायो वियो। माल्टा जेल में उलमा देवबंद खे गिरफ़्तार कयो वियो। सूअरनि जे खलुनि में उलमा देवबंद खे बंदि करे जलायो वियो। पर कुर्बान वञे उलमा देवबंद जे जुती जी मिट्टी जी मथां पोइ ते न हटिया। मुक़ाबिलो कयूं उनजो नतीजो इहो निकितो जानू त कुर्बान करे विया पर अंग्रेज हिन मुल्क मां हलियो वियो। इहो कुर्बानी जो नतीजो आहे जो 100 साल अंग्रेज हिन मुल्क में रही वियो पर उलमा देवबंद उन्हनि सां मुक़ाबिलो कयो। इन ई मुक़ाबिले जी बरकत है जो अॼु बि पाकिस्तान हिंदुस्तान में उलमा भी मौजूद, हाफ़िज़ भी मौजूद, कारी भी मौजूद, मदरसा भी मौजूद, त मस्जिदूं भी मौजूद। छा जो नतीजो आहे? कुर्बानी जो नतीजो आहे। पाण कुर्बानी ॾे ॿियनि खे छा करे विया ज़िंदा करे। अंदलुस जे तारीख़ ते तव्हां नज़र कयो 700 साल मुसलमाननि हुकूमत कई। घणा 100 साल 700 साल 700 साल मुसलमाननि हुकूमत कई पर जॾहिं अंग्रेज अंदलुस में आयो मुसलमाननि खे चई तव्हांखे पैसा ॾींदासीं, दुनिया ॾींदासीं, दौलत ॾींदासीं, निमाज़ जी तव्हांखे इजाज़त, रोज़े जी तव्हांखे इजाज़त, ज़कात जी तव्हांखे इजाज़त, तस्बीह ऐं ज़िक्र जी तव्हांखे इजाज़त आहे। हुकूमत असांजे हवाले कयो, मुक़ाबिलो असां सां न कयो। अंदलुस जा उहे बेगरत वॾेरा ऐं सरदार पैसनि ते मरी पिया, दुनिया दौलत ते मरी पिया। उतां जा जेके दीनदार हुया उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, उन्हनि खे जेल में विधो वियो जेके अंग्रेज सां मुक़ाबिलो पिया कनि। जॾहिं अंग्रेज जी हुकूमत अची वई 10 सालनि जे अंदरि जेके मुसलमान न रहिया, ईसाई नज़रे जा बणिजी विया, उन्हनि जो नाम निशान ख़तमु थी वियो। मुसलमानो यहूद नसारनि खे जेकॾहिं डिॼ आहे ऐं ख़ौफ़ आहे त सिर्फ़ु इन जिहाद खां ई डिॼ अथनि, इन खां डिॼ अथनि, इन खां लॻनि था। ऐं पाकिस्तान में हिन वक़्तु उहा तारीख़ दोहराई थी। असांजा हुक्मरान, असांजा सरदार यहूदियुनि जे चवण ते चवनि था बसि हिननि जी जेके मौलवी आहिनि, उलमा आहिनि, हिननि खे गिरफ़्तार कयो, असां सां मुक़ाबिलो न कनि, तव्हांखे पैसा ॾींदासीं, दुनिया ॾींदासीं, दौलत ॾींदासीं। साॻी उहा तारीख़ दोहराई थी वञे। पोइ जंहिंजी टको बि पघार वधी आहे नी, 100 पघार वधी थियनि, उहे बि मुशरफ़ जा नारा था। पुलिस वारनि जी 500 पघार वधी आहे त राति जो चोरनि जे मथां पोयों कोन विया, धाड़ेलनि जे पोयों कोन विया, ज़ालमनि जे पोयों न विया, राति जो ॿिया जे मदरसनि ते छापा हणनि। ॿुॾी मरणु खपे हिननि खे पैसनि ते। यादि रखो मुसलमानो, जेकर तव्हांजो पैसो वधियो आहे तव्हां मुशरफ़ जे मथां पंहिंजी जान क़ुर्बान था कयो। असां उलमा खे त सभु कुझु दीन जे करे थो मिले, इज़त दीन जे करे, मानी दीन जे करे। अलाह जे नाले ते कपिड़ा असांखे मिलनि, पोइ असां अलाह जो नालो वठणु बंदि करे छॾींदासीं, असीं जान क़ुर्बान कंदासीं, पर ख़ुदा जे कलमे खे क़यामत ताईं बुलंद कंदा रहंदासीं। कोई इरादो आहे? दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं असांजी टूटी फूटी जान पंहिंजे रस्ते में क़बूल फरमाए ऐं पको वाइदो कयो त इंशाअल्लाह असां हिननि ज़ालिमनि जो मुक़ाबिलो कंदासीं। अल्लाह से को दुआ है, अल्लाह से मुसलमाननि जी मदद फरमाए। वमा तौफीक़ इल्ला बिल्लाह। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। या अल्लाह बिन्हीं जहाननि जूं भलायूं नसीब फरमा, बिन्हीं जहाननि जे बुराइनि खां बचा। हिन दुनिया मां इस्लाम सां, ईमान सां, एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर अता फरमा। या अल्लाह बेदीननि खे दीनदार बना, बेनमाज़िन खे निमाज़ी बना। या अल्लाह बीमारनि खे शफ़ा कामिल अता फरमा। या अल्लाह मरीज़नि खे सेहत नसीब फरमा,
मुसलमानन के इत्तिहाद इत्तिफाक नसीब फरमा, अदावत दुश्मनी नफरत को बचा। या अल्लाह मजलूम मुसलमानन जी मदद फरमा, इराक जे मुसलमानन जी मदद फरमा, फलस्तीन जे मुसलमानन जी मदद फरमा। या अल्लाह अफगानिस्तान जे तालिबान जी खुसूसी मदद फरमा। अमेरिका बरतानिया इसराइल इस्लाम जे दुश्मन के निस्ते नाबूद फरमा। या अल्लाह अमेरिका उन जे इत्तेहादन के तबाह बर्बाद फरमा। इस्लाम जो बोल बाला फरमा, मुसलमानन के गलबो नसीब फरमा। या अल्लाह उम्मत मुस्लिम जी हिफाजत फरमा। या अल्लाह सा मुसलमानन जे अमल नहीं कर तू तंदे नजर न कर, पांजो रहम आई बाज कर। उन्हें रोज़े रसूल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जी फारत थई।